खामोश पुछियाई सिंध ऐं सिंधियुनि जी छो तस्बीह पयो सोरी चयमि हाणे पछाड़ी आहे इबादत जी ज़रूरत आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां सोराब सूमरो ऐं मूंसां गॾु आहे अली गुल मल्ला ऐं असां ॿई आया आहियूं अॼु नूर मेमण हालाई साहब जेको जदीद सिंधी सकाफ़त जो बानी आहे, ख़ातमे सकाफ़त नूर मेमण हालाई साहब उन्हनि जे शॉप ते आया आहियूं अॼु असां। ऐं तव्हांखे अॼु असां ॿुधाईंदा हलूं त हिन सकाफ़त वारे ॾींहं ते जेको असांजो 1 डिसंबर ते मल्हायो पियो वञे पूरी दुनिया में, उन ते धरती टीवी ऐं नूर मेमण हालाई मिली करे हिकिड़ो अहिड़ो वर्ल्ड रिकॉर्ड क़ाइमु करणु वञनि पिया जेको अॼु खां पहिरियां कंहिं बि क़ाइमु न कयो आहे। 100 मीटर खां वधीक वॾो अजरक बयानु कयो आहे नूर मेमण हालाई, जेको धरती टीवी पूरे सिंध में खणी करे ऐं अजरक वेंदी ऐं हर माण्हू उन अजरक जी छांव में ईंदो। सिंध जो हर माण्हू उन सिंध जे सकाफ़त, सिंध जी जेका निशानी आहे असांजी क़दीमी अजरक, उन जे छांव में अची वेंदा ऐं इहो क्रेडिट वञे थो नूर मेमण हालाई साहब ॾे। ऐं अजरक जेको आहे उहो ओरिजिनल कपिड़े सां ठहियो वियो आहे जेको असां पाईंदा आहियूं अजरक, ऐं उहो नंढी साइज़ में हूंदो आहे, पर हीउ दुनिया जो वॾो अजरक जेको धरती टीवी जेको इहो एज़ाज़ खणे पई, दुनिया जे वॾो अजरक जेको असां कश्मीर खां शुरू कंदासीं कराची ताईं, मुख़्तलिफ़ शहरनि में 1 तारीख़ कराची पुॼी वेंदासीं इंशाअल्लाह। इन अजरक सां गॾु उहो अजरक बाक़ाइदी डिज़ाइन थियल आहे, उहो नूर मेमण हालाई जो क्रेडिट आहे जेको हिन ठाहियो आहे।